सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु
बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नबी हस्बुकल्लाहु व मन इत्तबअक मिनल मुमिनीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अलस सदरिल अमीन। मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख़े उज़ाम आई उलमाए किराम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीज दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जुल जलाल वल इकराम जे पाक कलाम कुरान मजीद जी एक आयत सगोरी अहा प्यारी जमात जे आडो मुंह तिलावत कई आ, जंहिंजे बारे में चंद गुज़ारिशूं अवां जी ख़िदमत में पेश करण जो इरादो आ। दुआ कयो अल्लाह ताला जल्ल जलालुहु व मन वालुहु शान पांजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक ऐं सच बयान करण जी तौफीक नसीब फरमाए। उन खां बाद इहा भी दुआ फरमायो त रब्बुल आलमीन तव्हां असां सभिनी खे शाल हक ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफीक अता फरमाए। ही अॼोको प्रोग्राम मदरसा सिद्दीकिया जे हाफिज साहिबन जे दस्तारे फजीलत जो सिलसिले में हिन जाइ ते मुनाक़िद थियो आ। थोरो अॻ में ॾिठो त अल्हम्दुलिल्लाह तमाम घणे तादाद में शागिर्दन के दस्तारूं करायूं वयूं। ये उहे खुशकिस्मत तालिबुल इल्म आहिनि जन पंहिंजे सीने में अल्लाह जे क़ुरान खे सांढियो आ। जेके मुबारकबादी जा मुस्तहिक़ आहिनि, जन पंहिंजे बचड़न खे अल्लाह जे पाक कलाम जी तालीम ॾियारे
वडी नेमत हासिल कई आहे। अॻिते बि इन्हनि खे दुआ कयो अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू इन्हनि खे कलाम पाक जे तालीमात ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॻु में तालिबुल इल्म हुआ, शागिर्दनि जे हैसियत में हुआ, पर ही अला रुऊसल अशहाद हेतरन माण्हुनि जे रूबरू बुजुर्गन मशाइखन पीरन फकीरन आलिमन दरवेशन इनके पग बधाई आ। गोया जीअं तव्हां इहे सां कंहिं बि माण्हूअ जे वफ़ात करण खां बाद उन जे पुट खे या कबीले जे सरदार खे पग बधाए अॻवाणीअ जा हुनखे जवाबदारियूं सौंपींदा आहियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पर उहे ॻाल्हियूं आरज़ी हूंदियूं आहिनि, ज़माने ताईं महदूद हूंदियूं आहिनि। हिननि खे जेका पग बधाई वई आहे सा दीन जे दस्तार जे हवाले सां बधाई वई आहे। क़ुरान मजीद हिननि यादि कयो, उन ख़ुशी में हिननि खे दस्तार कराई वई। गोया माण्हुनि खे ॿुधायो वियो त हाणे ही तव्हांजे अगवानी करण जा, इमामत कराइण जा, पेशमाम थियण जा हक़दार ऐं लाइक़ आहिनि। असां हिनखे पग बधाए तव्हां ॾे मोकिलियूं था त मुंहिंजा अदा शागिर्दी खां बाद में हाणे हिननि जे मथां तमामु वॾी ज़िम्मेदारी, वॾी जवाबदारी अची वई आहे। दुआ कयो, दुआ जा हथ लगा अथनि, इंशा अल्लाहुल अज़ीज़ खुदा कंदो इन पग जी लज रखंदा ऐं खुदा ताला हिनखे कलाम पाक जे मथां अञा बि वधीक अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। हर मुसलमान जो फर्ज आहे पंहिंजे औलाद खे अहिड़ी तालीम ॾियाराए ऐं हे जलसा दस्तारुनि जा इन्ही जे लाइ कराया वेंदा आहिनि त ॿियनि मुसलमाननि खे बि रीस अचे त ॾिसो फलाणे जो पुटु आलिम या हाफ़िज़ थियो आहे। अल्लाह ताला मूंखे बि तौफ़ीक़ नसीब फरमाए जो आउं बि पंहिंजे बचड़े खे क़ुरान मजीद जी तालीम ॾियारायां। न त दादी मदरसे में पढ़िया 2 साल 4 साल कुंड में पटको बधाए सनद ॾेई रवानो करे छॾजनि। हा, हिन हेॾे ख़र्च करण जो मक़सद ई हुआ त ॿियनि में हिर्स पैदा थिए, शौक़ पैदा थिए ऐं हुननि में जज़्बो पैदा थिए त जी ही बचड़ा कलाम पाक यादि करे चुका आहिनि, असीं बि पंहिंजे औलाद खे तालीम ॾियारायूं ऐं उन्हनि खे बि अल्लाह तबारक व तआला जो कलाम पाक यादि करायूं। अल्लाह से दुआ है मुंहिंजी तरफ़ करीम हर मुसलमान खे अहिड़ी तौफ़ीक़ अता फरमाए, उनके बच्चनि जे तालीम जो बि सिलसिलो नसीब फरमाए छॾे। मुझे का तव्हांजे आॾो आयत करीमा तिलावत कई आहे, उन जो तर्जुमो ऐं उन जो मुख़्तसर तफ़सीर ऐं उन सां मुतालिक़ कुछ मसइला अवां जे आॾो पेश करण जो इरादो आहे। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत ज़ौक़ शौक़ ऐं बुलंद आवाज़ सां मुंहिंजे प्यारे हबीब करीम जे मथां दुरूद पढ़ंदा हलो त मां तव्हांखे आयत सबूरी जी माना ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाहु व मन इत्तबअक मिनल मुमिनीन। या अय्युहन नबी, ऐ गैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा, अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे गैब दान चई सॾ करे इरशाद थो फरमाए। दुनिया में चइबो आहे ओ अदा टोपी वारा, ओ अदा पटके वारा, ओ अदा अजरक वारा। इहा हिकिड़ी अलामत आहे, निशानी आहे। जे टोपी वारे खे सॾ कबो त पटके वारे खे कोन सॾ कबो आहे, जे पटके वारे जो नालो वठी सॾ कबो त अजरक वारे खे कोन सॾियो वञे थो। हिते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, या
अय्युहन नबियो इन जी माना है ऐ गैब जे ख़बरुल ॿुधाइण वारा जेके अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात गैब जे ख़बरुल ॿुधाइण वारो चवे उनखे केर बि बे इल्म साबित नथो करे सघे जेके अल्लाह इल्म जे सो असां मञींदासीं इल्म वारो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे इल्म गैब जो इनकार समझो तो खुद नबी करीम जे नबूवत जो इनकार अवा समझो था जेको नबूवत जो इनकार करे सो मुसलमान आया गैर मुसलमान अल्लाह ताला जल जलालु अमन वालू नबी कंदो ही उनखे आ जेके अल्लाह ताला गैब जो इल्म ॾींदो आ कुरान पाक फरमाए तो ज़ालिका मिन अंबाइल गैब नूहीहि इलैका ऐ मुझा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही जेतिरियूं भी ख़बरूं आहिनि हज़रत आदम तो खां अॻे गुज़रियो आदम अलैहिस्सलाम जी तो वटि मुकम्मिल ख़बरात हज़रत नूह अलैहिस्सलाम तव्हां खां अॻु में गुज़रियो हज़रत नूह अलैहिस्सलाम जी मुकम्मिल मालूमात तव्हां वटा हज़रत दाऊद अलैहिस्सलाम अव्हां खां अॻे गुज़रियो उन जी मुकम्मिल मालूमात तव्हां वटा सुलेमान अलैहिस्सलाम जी ज़ात अॻे गुज़री विया उन जो पूरो पूरो वाक़ियो किस्सा तव्हां खे मालूम आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा वाक़िया तव्हां खे मुकम्मिल ॿुधाया विया अल्लाह ताला फरमाए थो ऐ मुंहिंजा प्यारा हबीब ये सब ज़ालिका मिन अंबाइल गैब नूहीहि इलैका ये सब गैब जूं ॻाल्हियूं आहिनि जेके मां अल्लाह जे ज़ात बाबरकात प्यारे हबीब करीम के वही जे ज़रिए ॿुधायूं आहिनि मुखालिफ चवंदा आहिनि कि इल्म गैब न चइबो इनखे अंबाउल गैब चइबो या अखबारुल गैब चइबो ख़बरूं गैब जूं या गैब जे बारे में मुतालिक ॿुधाइण कंहिंखे इहे चइबो माना जीअं नक खे ईअं साम्हूं वठिणो आहे साम्हूं लाहे वठिणो ओ हीअ बाह फेराए पोइ वठिणो आहे ॻाल्हि त साॻी आहे जे अंबाल गैब आहे त बि इल्म गैब आहे जे अखबार गैब आहे त बि इल्म गैब आहे इन सभिनी खे इल्म चयो वेंदो आहे गैब जो इल्म अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम खे मोजज़ो करे अता फरमायो आहे अहले सुन्नत व जमाअत जो अक़ीदो ईमान भी इहो ई आहे असां इहो ई अक़ीदो रखूं था त रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब खे गैब जो इल्म ॾिनो आहे छा अक़ीदो आहे ॾाढे चओ ज़ोर सां अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे मां दावा सां थो चवां अलहम्द खां वठी वन्नास ताईं पूरो कुरान शाहिदा हिकड़ी आयत को कोन थो ॾेखारे सघे जंहिंमें अल्लाह ताला इहे फरमायो हुजे त मां कंहिं बि नबीअ खे कंहिं बि रसूल खे गैब जो इल्म न ॾींदो आहियां हिकड़ी बि आयत कान्हे का बल्कि इन जे मुक़ाबले में कई आयतूं आहिनि जंहिंमें अल्लाह ताला फरमायो आहे त मां रब पंहिंजे महबूबनि खे गैब जो इल्म ॾींदो आहियां अहले सुन्नत व जमाअत जो इहो अक़ीदो आहे त अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे गैब जो इल्म ॾाढे चओ सॼण ॾिनो आहे जंहिंखे तव्हां सां चवंदा हूं अताई इल्म अल्लाह ताला जो अता फरमायल अफ़सोस इहो आहे जो अकाबरीन देवबंद हिकड़ा चवन था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अताए इलाही सा कायनात जो ज़र्रे ज़र्रे जो इल्म मिसाल जॾहिं मौलाना शाह अहमद रज़ा खान फाजिल बरेलवी हिंदुस्तान जे देवबंदुनि वहाबनि जूं इबारतूं लिखी उन्हनि जे किताबनि जी भरी बजी मक्के मदीने पाक पहुता हज जे मौके पे उहे किताब उते जे उलमा खे ॾेखारे इबारतूं ॾेखारे उन उर्दू इबारतुनि जी अरबी करे ऐं बाक़ायदा दयानतदारी सां उन्हनि जे आॾो पेश कयई
जेके गुस्ताखी ते मुश्तमिल इबारतूं हुयूं जंहिंमें माज़ अल्लाह चयो वियो हो त नबी खे भुत जे पुठियां जी ख़बर नाहे। माज़ अल्लाह जंहिंमें चयो वियो हो त नबी जो उर्स मुंहिंजा दोस्त कृष्ण जे ॾींहं जे मल्हाइण जहिड़ो आहे। माज़ अल्लाह जंहिंमें चयो वियो हो त नबी जो इल्म जेको आहे उहो ढगनि ढोरनि गॾहनि गाबनि जे इल्म खां बि घटि आहे। माज़ अल्लाह जन इबारतुनि में चयो वियो हुयो त नबी जो ख्याल जेकॾहिं निमाज़ में अचे त ज़िना जे ख्याल खां बदतर ख्याल आहे। उहे असली इबारतूं जॾहिं उलमाए हरमैन शरीफ़ैन जे आॾो पहुचियूं त सभिनी आलिमनि तक़रीबन 45 आलिम जेके मके ऐं मदीने शरीफ़ जा हुआ तन उन ज़माने में इन इबारत लिखंदड़नि जे मथां कुफ्र जी फतवा लगाई। जंहिं किताब जो नालो आहे हुस्सामुल हरमैन, अरबी में ऐं वरी उर्दू में ओ शाया थियल किताब दुनिया में मिले थो। जमलन अरबस्तान जे उलमा खां इन्हनि जे कुफरिया इबारात जे खिलाफ फतवा लिखजी आई त हिते हिन खे मातम अची वियो। हिननि पंहिंजी सफ़ाई पेश करण जे लाइ वरी ॿियो हिकिड़ो हरबो हलायो, हिकिड़ो किताब लिखियऊं, उन में सवाल पंहिंजे हथ सां ठाहियूं ऐं वरी जवाब बि उन जा पंहिंजा लिखियऊं त असांजा इहे अक़ीदा नाहिनि जेके मौलाना अहमद रज़ा ॿुधाया हल, इहे असांजा अक़ीदा नाहिनि। असांजा अक़ीदा त ही हल जंहिंजे बारे में असां वज़ाहत कयूं था। उहे वरी अक़ीदा कहिड़ा लिखियऊं, बिल्कुलु अहिड़ा जहिड़ा अहले सुन्नत व जमाअत जा आहिनि। धोखे ॾियण जे लाइ उहो किताब लिखी खणी वरी पाण इहे मौलवी मके मदीने शरीफ पहुता। उनखे चयो तव्हांखे मौलाना अहमद रज़ा ग़लत ॿुधायो आहे, अव्हांखे हुन ग़लत गाइड कयो आहे। असांजे बुज़ुर्गनि जे किताबनि जे बारे में अव्हांखे हुन जो कुझु ॿुधायो आहे सो असांजे बुज़ुर्गनि इहे कोन लिखियो आहे। असांजे बुजुर्गनि जो ऐं असांजो अक़ीदो इजो ही आहे जेको लिखी आया हो। अवां पढ़ो त आहे सही त सही कयो, जे नाहे त भले ग़लत कयो। उलमाए हरमैन शरीफ़ैन जो ॾिठो त ही त अक़ीदा अहले सुन्नत वारा आहिनि। उन्हनि आलिमनि सॻुरनि वरी उन्हनि जे मथां बि सही कई त ही अक़ीदा दुरुस्त आहे। उन्ही जो नालो आहे वरी अल मुहन्नद अलल मुफन्नद। हाणे ॻाल्हि असुल छा आहे त हिननि जा 2 क़िस्मनि जा किताब आहिनि। हिकिड़ा उहे किताब जन में माज़ अल्लाह गुस्ताखियूं थियल आहिनि जीअं मूं तव्हांखे शुरू में ॿुधायो, ऐं ॿिया वरी किताब उलमाए हरमैन शरीफ़ैन जे फतवा खां पोइ, कुफ्र जे फतवा खां पोइ पाण संभाले परेशान थी विया। ॾिठो त हाणे जॾहिं मके मदीने मां असांजे ख़िलाफ़ कुफ्र जी फतवा आई आहे, असांजो जीअण जंजाल थींदो। हिननि वरी बाक़ाइदे सांडरे वांगुरु रंग बदिलाए वरी पंहिंजा अक़ीदा ॿिए नमूने जा लिखी उन ते सही वठी ऐं माण्हुनि में विरहाया त ॾिसो उलमाए हरमैन असांजी बि ताईद कई आहे, असांजा अक़ीदा ही आहिनि। मां हाणे इन्ही बारे में थोरो ॿुधाए मां पंहिंजे मौज़ूअ ते अचां थो जीअं तव्हां असांजो मुग़ालतो ख़तम थी वञे। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। हाणे जेको ॿिए नंबर ते किताब आहे, पोयों किताब आहे, जंहिंजो नालो आहे अल मुहन्नद, जैते मौलवी अशरफ अली थानवी जी भी सही आ, मौलवी किफायतुल्लाह जी भी उन जे मथा सही आ, महमूदुल हसन मौलवी साहब जी भी उन जे मथा सही आ। चोटीअ जा हिननि जा देवबंदी हज़रात उन सभिनी आलमन सही कयूं आहिनि त इहो असांजो अक़ीदो आ। उन अल मुहन्नद में लिखियो पियो आ त अल्लाह पाक जल्ल जलालहू व मनवालहू जे अता सां हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन कायनात का सॼे जहान का वधीक रब्बुल आलमीन इल्म अता फरमायो आ।
कायनात में मलाइक बचिया, जिब्रील भी आयो, मीकाइल, इसराफील, हजरत इज़राइल अलैहिस्सलाम, हर आलिम दुनिया जो सब कौन में अची तो वने पियो, लिखन था अताए इलाही, अल्लाह जे अता सा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के हिन कायनात जे हर शय खां वधीक खुदा ताला इल्म अता फरमायो आ। ऐं इहे बात तो लिखला त जेकॾहिं को चवे त फलाणो नबी करीम खां इल्म में मथे आ, उहो काफ़िर आ। को बि माण्हू नबी करीम खां इल्म में मथे थी नथो सघे जेकॾहिं सॼे जहान खां इल्म मथे आ त आमना जे लाल जो इल्म मथे आ। चइबो आहे जीउ तन्ही खे जन तोखे जीउ सेखारियो। हा न भई वो टरड़ो माण्हू हुजे जंहिं कंहिंसां हूं हा पियो ॻाल्हाए ऐं लगन से मोचड़ा पो चवे जीउ अदड़ा जीउ, त जीउ उन्ही खे चइबो जंहिं उनखे जीउ सेखारियो आ। मुंहिंजा अदड़ा मां उन आलमन सगोरन खे, मके ऐं मदीने जे आलमन खे सलाम थो कयां जो हिननि खे हथ भञी ऐं इहो किताब लिखण ते मजबूर कयूं त तव्हां लिखो त मुस्तफा करीम जो इल्म सॼे जहान खां मथे आ। हाल फिलहाल वक्ती तौर त जेको हिननि जे खिलाफ माण्हुनि जो रायो हो सो टरी वियो। बाबा हींअर असांजा अक़ीदा ॾिसो, उलमाए हरमैन बि असांजे मथां फतवा जेका ॾिनी ही उहा ग़लती जे करे ही मौलाना अहमद रज़ा सां ते तोहमत हई ही। असांजा अक़ीदा ही हन। ॾिसो असांजे अक़ीदनि जे खिलाफ आलमन को लिखियो आहे, मके मदीने जे आलमन बि असांजे अक़ीदे जी ताईद कई आहे, पर वो चवंदा आहिनि त कंहिंजे खूह में किरी पियो कुतो, पोइ विया कंहिं आलिम वटि, साईं खूह में कुतो किरी पियो आहे, हाणे खूह पाक कीअं थिए? आलिम चयो बाबा खूह जो पाणी कढी छॾियो। हमरा के जाठा जवाना अची जो बीठा सुबुह खां शाम ताईं त सॼो खूह ख़ाली करे छॾियो। आलिम वटि विया, साईं हाणे खूह ख़ाली थी वियो आहे, पानी पियूं अॻु में तूं पी पोइ असां पियूं, शुरूआत तूं कर। आलम सगोरो चयो बाबा पानी सब कढियो अथव। चयसि बिल्कुलु अहिड़ो त पानी कढियो त सॼो कुतो बिल्कुलु चिट्टो नज़र थो अचे पियो। हाणे बस आलम सगोरे चयो त क़यामत ताईं इहो खूह पाक न थींदो। साईं छो? तव्हां जो कयो त खूह खाली कयो। मूं बाबा तव्हां खे इहे त कोन चयो त कुतो न कढो, अॻ में कुतो कढो, उन खां बाद में खूह खाली कयो त खूह पाक थींदो। बाक़ी कुतो पियो आहे ऐं तव्हां पाणी पिया कढो, इहो तव्हांजो पाणी पाक न थींदो। मुंहिंजा दोस्त इन्ही मिसाल वांगुरु हे ख़ुशि थी आहे त असां पंहिंजे मथां पाणी कढी छॾियो आहे। हे किताब लिखियो आहे कहिड़ो, जंहिंमें लिखियो आहे त नबी करीम जो इल्म सॼे जहान जे इल्म खां मथे आहे। पर हू जेको कुतो खूह में पयो हो, फतावा रशीदिया, बराहीन कातिया, हिफ्जुल ईमान, तहज़ीरुन नास वगैरह वगैरह जेके गुस्ताखी वारा किताब हा, उन्हीं तां दस्तबरदार कोन थिया, बद कोन कयो, वरी सादा किताब छापींदा रहा जिनमें गुस्ताखी हुई। मुंहिंजा दोस्त उहा आलमन वारी फतवा हिननि जे कम न आई, छो त हू कुतो निकितो कोन को। अॻ में खूह मां कुतो कढबो त बाद में पाणी पाक थींदो। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो शरफ तौफीक ॾियनि जो उन किताबनि खे दफ़न कनि ऐं अल मुहम्मद वारो तरीक़ो रखनि त पोइ मुंहिंजा दोस्त असां हुननि जो को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। पोइ हुननि जा अक़ीदा बि असांजे अक़ीदनि वांगुरु बराबरि साबित थी वेंदा। उन्हीं में बाक़ायदे लिखियो अथनि त नबी करीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला बअताए इलाही, अल्लाह जे अता सां एतिरो इल्मा जो कायनात जो इल्म महबूब जे इल्म जे बराबर थी नथो सघे पियो। और मुझा प्यारा दोस्तों अवीरो तमा अर्ज पे कयो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, या अय्युहल नबियो ओ गैब जे खबर बुधाइण वारा। इनमा मालूम छो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात खे गैब जो इल्म अता फरमायो आहे। मुझो यो मौजू कोने, मां विच ते आयत जो लफ्ज़ अचियो तॾहिं ॿ टे ॻाल्हियूं कयूं, मां अॻिते थो हलां। अल्लाह ताला फरमाए थो, हस्बुकल्लाहु व मन इत्तबाअक मिनल मुमिनीन।
ऐ मुहम्मद हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तुझे लाए काफिया ऐ तुझे लाए उहे भी काफी आहे उहे मोमिन जन तो ते ईमान आंदो आ प्यारा हबीब उहे भी तुझे वास्ते काफी आहे तुझे ला अल्लाह भी काफी ऐ तुझे ला ईमान आने वाला मोमिन भी काफी मशहूर मारूफ तफसीरा जो नालो तफसीर इब्ने जरीर मुझा दोस्तों अजीजो पुरानो चौथी सदी जो तफसीरा अल्लाह जे राह में माल भी कुर्बान कयो जानू भी कुर्बान कयो अल्लाह ताला कुरान करीम में फरमाए तो आज़म दरजतन इंदल्लाह इन महबूब करीम जे मथा ईमान आण वारो जिहाद करण वारो अल्लाह जे राह में माल खर्च करण वारन जा आज़म दरजतन इंदल्लाह अल्लाह पाक वट तमाम वडा दर्जा है व उलाइक हुमुल फाइजून ऐ कामयाब हिंदन के अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कामयाबी असा महबूब जी गुलामी नसीब फरमाए चली दोस्तों अवा इनमा अंदाजो कयो त जन मुझे प्यारे हबीब सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोर सा चो डाडे चो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात ईमान आंदो जंजे ईमान आण खां बाद उन्हनि जे कारनामन के अल्लाह तबारक व तआला पे सारा है उन्हनि जे ईमान आण के हुननि जे जिहाद करण के हुननि जे हिजरत करण के ऐं हुननि जे वफादारी के अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए आज़म दरजतन इंदल्लाह उन्हनि जो दर्जो अल्लाह वटि तमाम वॾो आहे ऐं वरी आखिर में खुदा ताला फरमाए व उलाइक हुमुल फाइज़ून ये कामयाब हल जिन के खुदा तबारक व तआला महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जी गुलामी नसीब फरमाई खुदा जो कसम अल्लाह ताला हबीब करीम जे ला उम्मत एड़ी मुंतखब फरमाई जो इन जोड़ी भी का जहान में उम्मत है ही का लगा रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु व मनवालु इरशाद फरमाइंदो कुंतुम खैरा उम्मतिन उखरजत लिन्नास ऐ मुझे हबीब जा परमानो तवा अल्लाह पाक जे हबीब जा उम्मतियो सबनी उम्मतुन में भला हो खैर उम्मत जो तवा के लक़ब मिलला यानी आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा नबी अलैहिस्सलाम ताईं अल्लाह जा नबी गुजरिया उन्हनि जा भी उम्मती हुया पर जी अल्लाह पाक पांजे हबीब के सबनी नबियन जो सरदार बनायो आ ये मुस्तफा करीम जे उम्मत के अल्लाह ताला बिन उम्मतुन जो सरदार बनायो दोस्तों अजीजो हाने जब महबूब करीम अलैहिस्सलाम के खुदा ताला चूडे चूडे बेहतरीन किस्म जा मानू उन जमाने में कुफ्र वाले जमाने में शिरक वाले जमाने में जन के अल्लाह ताला नबी करीम जे उम्मत ला मुंतखब फरमायो जन के रसूलुल्लाह जो ईमान सा दीदार नसीब थो हबीब करीम सा वफादार रहा सरकार जे मथा ईमान आंदो हाने अल्लाह ताला उनन जी तारीफ तो फरमाए हस्बुकल्लाहु व मन तबाका मिनल मुमिनीन ऐ प्यारा नबी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तुझे लाए काफिया ऐं जेके अल्लाह तुझे लाए काफिया ऐं जेके मोमिन तो ते ईमान आण वारा इहे मोमिन भी ते महबूब मुहम्मद जे लाए काफिया है मकसद छा हो तो वक्तन फवक्तन नबी करीम अलैहिस्सलाम के जरी मायूसी थी पौंदी हुई ऐं दावत दींदा हा मानू दावत कबूल न कंदा हा नबी करीम अलैहिस्सलाम त हिर्स वारा हा न हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम रब तो फरमाए त मुंहिंजो नबी हरीसा हिर्स कंदो आ त जी घणा मुसलमान थन अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे तसल्ली थो ॾे ओए मुंहिंजा महबूब तू घणा थो
चवी त मक्के जा मुशरिक यहूदी नसारा मदीने पाक जा या बिन मज़हबन वारा मुसलमान थी करे मुझे उम्मत में दाखिल थल अल्लाह ताला फरमाए तो हस्बुकल्लाहु व मन इत्तबाका मिनल मुमिनीन तुझे ला मां काफी आया ये थोड़ा घना जेके भी मां अल्लाह पाक तो ते ईमान आने दे ला मुंतखब फरमाया बस यही तुझे ला काफी है जेकरे घना मुसलमान थींदा ॿिया घना ईंदा उन्हनि जी एतिरी ज़रूरत कान्हे जेतिरी हिन वफ़ादारनि जी अहमियत मां रब करीम तुझे लाल खे काफ़ी करे छॾियो आहे चेवान थोड़ा कड़ा भी थालिया में भला भली थोड़ा छो न होया उन्हीं जमाने में भली मुख्तसर छो न होया पर अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमाए तो बस ये तुझे ला काफी हम यो हिक रांझू लखांदा मट जेकने चंद मानू आहल तो ये चंद न समझवा सजे जहान में अल्लाह के वधिक प्यारा हल सजे जहान में खुदा वट वधिक वफादार हल सजे जहान में खुदा वट वडे दर्जे वारा हल मां अल्लाह भी तुझे ला काफी आया तो मोमिन भी तुझे ला काफी आया आम तरह सा अजकल चौंदा हन मानू असांजे ला सिर्फ अल्लाह काफी आ छा चौंदा असांजे ला ॾाढे जो छा चौंदा असांजे ला अल्लाह काफी आ ठीक आ पर कुरान छा तो चवे हस्बुकल्लाहु व मन इत्तबाका मिनल मुमिनीन ऐ मुजा हबीब तुझे ला अल्लाह काफी आ ऐ तुझे ला मोमिन काफी है जरी अल्लाह पांजे हबीब के फरमाए त अल्लाह व अल्लाह जा मोमिन माना तुझे ला काफी है त असा अहले सुन्नत व जमात वारा तरी चवंदा हूं असांजे ला अल्लाह व अल्लाह जो रसूल काफी आ केर काफिया अल्लाह ही अल्लाह जो ॾाढे जो अल्लाह ही अल्लाह जो कुरान पाक में साबित आई मां तो के हदीस पाक जे तरफ इशारो कया बार बार तो उलमा खां ॿुधो आहे हिकड़ी लड़ाई में नबी करीम इरशाद फरमायो आहे को जेको अल्लाह जे राह में मुजाहिदन जे लाइ मदद करे घोड़ा खपन उठ खपन तलवारूं खपन भाला खपन तीर खपन मुजाहिदन जे लाइ सामान खपे अल्लाह जे राह में जिहाद हलायो मुंहिंजा दोस्तो अमीरो सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला ने फरमाइन था पिया त उन ॾिहाड़े इत्तिफ़ाक़ सां मूं वटि माल तमाम घणो हो मां दिल में ख्याल कयो त सदाई अबू बकर सिद्दीक मूंखां आगराई कढी वेंदो आहे अॼु अबू बकर वट माल थोरो आ मां वट घणो आ छो न घणो माल खणी मिठे महबूब मोहम्मद करीम जी दरबार में पेश करे अबू बकर खां अॻु कढी वञा इहो इरादो करे समूरे माल जो अधु नबी करीम जी दरबार में खणी आयो सिद्दीक अकबर वरी छा कयो जेको भी माल हो सब खणी नबी करीम जी दरबार में पेश कयो मुसलमान भाइरो अजीजो दोस्तो मुफस्सिरीन इकराम लिखन था त जमल सिद्दीक अकबर माल पे गड कयो उन टाइम ते पांजे घर जे दीवारन के हथ पियो हणे भितन के अंदर कमरन के भितन के हथ पियो हणे ज़ाल थी पुछे ऐ सिद्दीक जी छा थो करी रिलियूं सब खणी छड़ी अटो सब खणी वे चावर रखला सब खणी वे कणक ही सब खई खजू ही सब खई कपड़ा सब खई हाणे घर त खाली आ घर जे भितल के हथ केड़ा तो हणी सैयदना हजरत अबू बकर सिद्दीक फरमाइन था अवा माइन जी आदत आ जमल कपड़े के सिलाई कंदियूं आयो को वांदियूं थींदियूं आयो तो वा सुई भित में टोपे छड़ींदियूं आयो भित के हथ इन्हीअ जे करे थो हणा त मिठे महबूब अपील कई मता सुई भी रही वने दिल थी चवे तो सुई भी नबी करीम जी दरबार में पेश कया नवा कपड़ा हा उहे बिला थई हाणे कपड़ा ला थई उघाड़ो पियो थे पुराना कपड़ा सफा फाटल उहे पातई
पर उघड़ पई ज़ाहिर थे उनखे छासा ताके उनखे छासा बंद करे उन उघड़ के बंद करण जे लाइ खजीअ जा फड़ा खजीअ जा तारियूं पटे उन जा धागा ठाहे उन सां कहानी बंद करे बेरड़ा कपड़ा फाटल कपड़ा खजीअ जा टाकल कपड़ा नबी करीम जी दरबार में माल खणी रवानो थियो आ। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बुज़ुर्गान दीन लिखियो आ सीरत जा किताब लिखनि था पिया त अञा सिद्दीक़ नबी करीम जी दरबार में कोन पहुतो आ। जिब्रील अमीन मुस्तफा करीम जी दरबार में आयो आ। हबीबन करीमन के अस्सलाम वालेकुम करे साम हो वेठो महबूब जो निहारो तो जिब्रील जा कपड़ा मेरा जिब्रील जा कपड़ा फाटल उन फाटल कपड़न के खजीअ जा टाका लगल हुजूर करीम ॾिसी फरमाइन था ऐ जिब्रील ही छा हाल आ हेड़े लिबास में तू कदे कोन आयो आ खैर ता जिब्रील सो करे उनजुर फौक या रसूल अल्लाह ओ जा हबीब थोड़ो मथे त निहारो महबूब करीम मथे जो निहारे त हबीब करीम जे सिर मुबारक खां वठी करे आसमान ताईं लखे किरोड़े मलाइकन के एड़ो लिबास पातल हुयो सबनी जा कपड़ा फाटल सबनी के चट्टियूं लगल सबनी के मोजादा खजीअ जे लामुन जो छड़हन जा टाका लगल। हबीब फरमान था जिब्रील छा माजरा है तोखे छा थियो आ ही मलाइकन सगोरन हेड़ो लिबास छो पातो आ। जिब्रील अर्ज़ करे या रसूल अल्लाह अला अपील कया सिद्दीक़ अकबर हर शय खणी आयो आ फाटल कपड़ा पाए उनके चट्टियूं हणी तव्हां जी दरबार में हाज़िरी जे लाइ अचे थो। अल्लाह पाक के अबू बकर सिद्दीक़ जी इहा अदा वणी वई आ। रब असां के हुकुम कयो आ त ऐ फरिश्तो तव्हां भी सिद्दीक़ वारो लिबास पायो। असा महबूब सिद्दीक़ अकबर जे लिबास वारी मुंहिंजा हबीब पैरवी करे तुंहिंजे दरबार में हाज़िरी ॾिनी आ। अञा जिब्रील इहा ॻाल्हि करे बस कई आ त सिद्दीक़ उन साॻे हाल में हाज़िर थियो। पाण करीमन जे ॾाढो माल लथई पाण फरमान था ही कंहिंजो माल आ सही हज़रत उमर जो आ। उमर हेतिरो माल हाओ किमला ॾे ख़बर घणो हलंदो थी घर लाइ छा छॾियो थी। अर्ज़ कई या रसूल अल्लाह जेतिरो अव्हां जे ख़िदमत में आ एतिरो घर छॾे आयो आहियां। सिद्दीक़ अकबर जे माल दे हबीब निहारे फरमाइल था पुछल था ही माल कहजो आ वो माल उहा गंढ उहा हड़ उहा भरी माल वारी बुधाए पई जुबाने हाल असां चवे पई या रसूल अल्लाह जंहिंजे घरां मां आई आहियां उन घर में का शइ पोइते कान छॾी आ। या रसूल अल्लाह हक चार यार या अली अल मुर्तजा। दोस्तों अजीजो पाण फरमाइन था ही माल का जो हज़रत सिद्दीक़ को क़िबला तव्हां जे गुलाम जो मां अब कई तले अहलिक ऐ सिद्दीक़ घर वारन जे ला छा छड़े आयो आ। हेॾे न आयो केर थो पुछे ॾाढे तो चओ न बाबा सभई तो चओ अञा ज़ोर सां बाक़ी छा छॾे आयो आहे पाण साईं था साम्हूं चवनसि। महबूब साम्हूं बीठो आहे ग़ुलाम साम्हूं बीठो आहे ग़ुलाम खे फरमाइनि था घर छा छॾे आयो आहे। हाणे जवाब ॿुध अब क़ईत लहुमुल्लाह व रसूलहू ऐ मुंहिंजा प्यारा हबीब घर वारनि जे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल छॾे आयो आहियां। अल्लाह ई अल्लाह जो ॾाढे चओ ज़ोर सां चओ अल्लाह जो रसूल जे साम्हूं घर छा छॾे आयो। मालूम थो त जेकॾहिं को चवे त मुंहिंजे लाइ अल्लाह ई अल्लाह जो रसूल काफ़ी आहे। मुंहिंजा दोस्तो जो शिरक नाहे बल्कि सैयदना अबू बकर सिद्दीक़ जी सुन्नत आहे। हबीब करीम खे रूबरू पियो अर्ज़ करे हालांकि हबीब रूबरू आहे घर कोन हो अबू बकर जो घर ज़ाहिर में खाली हो। हज़रत नबी करीम मस्जिद नबवी में हुआ अबू बकर सिद्दीक़ जे साम्हूं हो पर सिद्दीक़ जो चवे त या रसूल अल्लाह घर वारनि जे लाइ अल्लाह
अल्लाह जे रसूल छॾे आयो आहियां। इन मां साबित हो त सुन्नी मुस्लमान हक़ ते आ ऐं मुस्लमान सुन्नी चवंदो आहे त मुंहिंजे लाइ अल्लाह ई अल्लाह जो रसूल काफ़ी आ। क़ुरान बि चवे थो हस्बुकल्लाहु व मन इत्तबाअक मिनल मुमिनीन। त सहाबा किराम जो अमल भी बुधाए तो ईअं ई चवंदा हा त असांजे लाइ अल्लाह ही अल्लाह जो रसूल काफ़ी आ। हाणे मोमिन जन नबी करीम ते ईमान आंदो उहे त लखे हा केड़न जी तोखे गाल बुधाया। हज्जतुल वदा जे टाइम ते चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। आखिरी हज जे टाइम ते नबी करीम सां 1.25 लख हाजन हज अदा कयो। घणनि? ॾाढे जो घणनि? ऐं हज त उन्हनि ते फर्ज़ा वलिल्लाहि अलन्नास हज्जुल बैत मन इस्तताअ इलैहि सबीला। कुरान तो फरमात हज उन्हनि ते फर्ज़ा जन खे हज ते वञण जी इस्तिताअत हुजे, ताक़त हुजे, तौफ़ीक़ हुजे। बीमार ते कोने, मजबूर हलण जहड़े ते, मायूस ते, मरीज ते कोने, बिना डोकड़ पैसे वारे ते कोने। हाणे 1.25 लख जेके हज ते आया से सब त कोन आया। ॿिया मुस्लमान जेके कमज़ोर हा, ज़ईफ़ हा, बिना डोकड़न वारा हा, उहे कोन आया। उहे भी लखन हज़ारन में हा, उहे पंहिंजे घरन में रहा। पर जन ते हज फर्ज हो अचण जहिड़ा हा से आया से 1.25 लख सहाबी हा। हाणे मूंखे ॿुधा त 1.25 लख त हज्जतुल वदा जे टाइम ते हा। मां तोखे कहिड़े कहिड़े जो नालो खणी ॿुधाया, कहिड़े कहिड़े जी सनाई सिफ़त करे ॿुधाया। पर अॼु दिल थी चवे त हिन महीने सां मुनासिबत आ। हिन महीने जे 19 तारीख़ सैयदना उस्मान गनी जी शहादत आ। सभई जो सुभान अल्लाह, जोर सां जो सुभान अल्लाह। हे महीनो ज़िलहज जो आ, 19 तारीख़ गुज़री चुकी आ। अल्लाह जे प्यारे सैयदना उस्मान जी इन तारीख़ ते शहादत आ। छो न उन जो ज़िक्र ख़ैर करे पंहिंजो ईमान ताज़ो कयो ऐं ख़बर पइजी वञे त मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो हर गुल निरालो गुल आ। मुस्तफा जे बाग में जेके गुल हो, जे सिद्दीकी गुल्ला तो जो शान पंहिंजो आ, जे फारूकी गुल्ला तो जो शान पंहिंजो आ, जे उस्मान ज़ुन्नूरैन वारो गुल्ला तो जो पंहिंजो शान आ, जे अली मुर्तज़ा वारो गुल्ला तो जो शान वरी पंहिंजो आ। हर गुलेरा रंग पूरे दीगरस्ते, हर एक गुल जो रंग भी पंहिंजो आ, त खुशबू भी पंहिंजी आ। मुंहिंजा दोस्तों सब के जो जिक्र पंहिंजे पंहिंजे हिसाब सां ईंदो आ। हज़रत उस्मान सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हु। ज़ोर सां चओ सजण। हिक त तव्हां लाड़काणे वारनि खे आदत आहे बीहण जी, ॿियो वरी आदत अथव विच में घोबी हणण जी। तव्हांजो ॾोही कोन्हे, अव्हां खे पट्टी अहिड़ी पढ़ाई वेंदी आ ताजे करे हाणे तव्हांजो ॾोह बि कोन्हे को। मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, मां साईं बदरदीन खे चवंदो आहियां त असां खे पढ़नि खे परे खां तकलीफ़ न ॾे। पर ही बि सुरहियो ज़िद्दी मुड़े कोन। थोरे घणे ते टेलीफोन बाबा फलाणी तारीख़ तोखे रूबरू अचिणो आहे, जे नथा अचूं त कढे थो बिरादर मंझंदि। महिरबानी कहिड़ी आहे बा? महिरबानी तव्हां लाड़काणे वारनि जी अॼु अध में फिरतक विढ़ंदा हो। खट्टर उहा जेका पंहिंजो त खीर हारे पर पाड़े वारे जो बि हारे। अबा समझो दालाए न, खट्टर गऊ छा खे चइबो आहे? पंहिंजो बि हारे, ॿिए जो बि हारे। खट्टर न थियो, महिरबानी कयो कुझु समझो वेही, ॿियनि खे ॿुधण ॿिजो। हिकिड़ा बीठा आहिनि, ॿिया पोइ न को ॾिसनि था न को छा। महिरबानी करे वेहो त मां कुझु ॻाल्हायां। बा वेहो त सही, वेहो त कसम थो मदीने वारे जो, वेहो त सही। तव्हांजे पोयां माण्हू बीठा आहिनि, ॾिसनि कोन था। खट्टर न थियो, ॿियनि जो खीर न हारियो। बाबा हाणे हिकिड़ा बीठा आहिनि, ॿिया पोइ वीचारा ॾिसनि कोन था त खट्टर चइबा न इहे। पाण बि ॿुधो, ॿियनि खे बि ॿुधण जो। दुरूद मुंहिंजे साईं ते मिलनि था असां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सलात असुल पढ़जो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि।
सैयदना उस्मान सबै जो रज़ी अल्लाह ताला जोर सा अञा जोर सा केरा नबी जो सहाबिया चो सुभान अल्लाह। और मुझा दोस्तों अजीजों तो के पट्टी पढ़ाई थी वने खलीफा 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 ओ मुझा मिठड़ा अल्लाह शल हिदायत नसीब करई तो खलीफे के चा समझोआ। अल्लाह ताला फरमाइंदो इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा ओ मलाइका रब करीम जी जात बाबरकात जमीन में हजरत आदम के पांचो खलीफो बनाए दोनों के लिए। आदम चाहे तो खलीफतुल्लाह चो चोड़ाने चाहे जोर से तो चाहे खलीफतुल्लाह अल्लाह जो खलीफो ऐ तू मान के पट्टी बड़ा खलीफो खलीफो खलीफा अरे खलीफा खलीफर में चाहे रब्बुल आलमीन जो कसम जेकर साईं मशहूर वारे साईं जो खलीफो आ तब शान वारो आ। पीर साहब गफारी साहब जो खलीफो आ तभी शान वारो आ। ये भिटाई जो खलीफो आ तभी शान वारो आ। कलंदर साईं जो खलीफो आ तब शान वारो आ। दाता गंज बख्श जो खलीफो आ तब शान वारो आ। जे मुझे मुर्शिद रोज़े घणी रहमतुल्लाह रे जो खलीफो आ तभी शान वारो आ। अरे तू पीरन जे खलीफन जी इज्जत कंदो आ। खलीफो ईंदो हंद विछाईंदो आ बिस्तरा विछाईंदो आ तो साईं जो खलीफो आ। मुजादा पीर पैगंबर हिकड़े पासे कुर्बान वञा मोहम्मद मीर ता जेके महबूब जा खलीफा हूंदा तन जो शान केॾो हूंदो। तू पंहिंजे पीर जे खलीफे जेतिरी बि पंहिंजे महबूब नबी जे खलीफे जी इज्जत नथो करी ऐं प्रोपगंडा कहिड़ी खलीफा तो के खबर आ खलीफो आहे छा। खलीफो उनखे चइबो आ जेको साईं जो नाइब हुजे। चओ सुभान अल्लाह। साईं जो मुझा सोना हमल फकीर वीचारे लिगारी त चयो हो त पिरन संदे पार जी अचे कुत्ती कारी त असां लिगारी कुर्बान तह कुतियता वो तो चवे त पिरन जे पार जी कुतड़ी कारी हुजे तब असी उन जे मथा कुर्बान थो। पर बेटा ईसा फरमाइंदो आ त न इए न चओ पिरन संदे पार जी मिड़ोई मिठाई कान्हे कड़ाई चखी जे चेत करे। और मुझा दोस्तों अजीरो तो के नफरत जारी भी दिया तो खलीफा 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 हकीकत में तो के खलीफे ही खिलाफत जी खबर ही काने का ते के अल्लाह ताला जी जात बाबरकात कुरान में सारा है जजी रब करीम तारीफ फरमाए। आदम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला पा जो खलीफो समझे माना मालूम तो सबनी का नबूवत का बाद में 2 नंबर ते दर्जो अल्लाह ताला खिलाफत ही खलीफन जो फरमायो। न सही माइट्र माइट्र अली सौट चाचे जो पुत्र नबी जो वारस माइट्र हो हेॾो न आ रहियो। खुदा के हाज़िर नाज़िर समझी ॿुधाइजो जेकॾहिं माइट्री वारी ॻाल्हि आहे माइट्री वारी मिट्टी वारी त पोइ सुरहन कहिड़ो ॾोह कयो आहे असां कहिड़ो ॾोह कयो आहे भुटन कहिड़ो ॾोह कयो आहे पिताफन कहिड़ो ॾोह कयो आहे मेतलन कहिड़ो ॾोह कयो आहे उन्हड़न कहिड़ो ॾोह कयो आहे। जे नबी करीम माइटियूं हलाइण आयो ऐं माइटनि जे लाइ नबी बणिजी आयो पोइ असां छो कलमो भरियो असांखे कहिड़ो लाचार पियो आहे। पर यादि रखजांइ अल्लाह ताला फरमाए थो तबारकल्लज़ी नज़्ज़ल अल-फुरक़ान अला अब्दिही लियकून लिलआलमीन नज़ीरा। मुझो महबूब मिट्टी माटी जे वास्ते कोन आयो हो मुझो महबूब सॼे जहान जो रहमत वारो नबी बणिजी आयो। अदा हिते को सैयद ज़रूर हूंदो साईं भोरल शाह हूंदो साईं शाह साहब के सैयद के चोसे कलमो तो भर
चवंदो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढे चओ ज़ोर सां चओ कंहिं पीर फ़क़ीर सैयद खे चओ कलमो त नबी ते भरे ॾेखार चवंदो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह वरी कंहिं माछीअ खे चओ माछीअ खे माछी सगोरा कलमो तो भर चवंदो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमो त जहिड़ो सैयद भरियो तहिड़ो हिकिड़े माछीअ शेख भरियो ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो छाजे करे जो अल्लाह ताला फरमाईंदो आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुझा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अल्लाह जे ज़ात बाबरकात के सभनी जहानन जो ला रहमत बनाए मोकलियो आ जहिड़ो मुस्तफ़ा में आसरो सैयदन के आ तहिड़ो आसरो असां गुनहगारन के आ जहिड़ो नबी करीम के में आसरो पंहिंजन के आ तहिड़ो असां में नबी करीम असां के नबी करीम में आसरो आ ओ मुंहिंजा दोस्तो पंहिंजा त मिठी माइटी जी ॻाल्हि कान्हे का हबीब करीम जो सॻो चाचो आ नालो अबू लहब आ हबीब जो दुश्मन आ महबूब सां न ठहंदो आ अल्लाह ताला फरमाईंदो आ तब्बत यदा अबी लहब तब मा अगना अन्हु मालुहु वमा कसब सयस्ला नारन ज़ात लहब वम्रअतुहु हम्मालतल हतब फी जीदहा हब्लुम मिन मसद नबी के नथो वणे नबी सा नथो ठहे त अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन जे मुज़म्मत में पूरी सूरत नाज़िल कई आहे चाचो महबूब जे वालिद साहब जो भावा नबी करीम जे ॾाॾो जो फर्जंदा पर अल्लाह पाक जल जलालहु मनवारू जे हबीब जो दुश्मन त नबी करीम के को नथो वणे अल्लाह के को नथो वणे पर जे हबशिया अरबी भी नाहे कुरैशी भी नाहे शक्ल जो भी सादड़ो आ पर आहे आशिक रसूल हजरत बिलाल जे कने घुमंदो ज़मीन ते आ त जुतीअ जा खड़का आसमान खां मथे ॿुधण में ईंदा आहिनि जागो था निंड अथव महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जो भली चाचो हुजे पर साईं असां नथो ठहे त तब्बत यदा चओ सुभान अल्लाह पर जे महबूब करीम अलैहिस्सलाम जो मिट भी कोने माइट भी कोने कबीले में भी कोने पर हुन जी दिल सरकार जे इश्क सां भरपूर आ महबूब जो अदब वारो आ रब्बुल आलमीन जो कसम आ उन सोहणे बिलाल ता कुर्बान वञा अमीर उमर जहिड़ा जोन जलील कदर सहाबी जॾहिं बिलाल सां ॻाल्हाईंदा त छा चवंदा हा या सैयदी बिलाल ओ असांजा सरदार बिलाल चओ सुभान अल्लाह ॾाढो चओ सुभान अल्लाह मुझा सरदार बिलाल केर चवे उमर जहिड़ो जोन छाजे करे चो मुस्तफ़ा जे अदब जे करे हुजूर जे इश्क जे करे खलीफो खलीफो ची माउन के नफरतू नजारा हाओ मिट्री नबी करीम के प्यारी आ आई मिट भी उहे प्यारा हन जेके मुझे महबूब करीम ते कलमे भरण वारा हबीब ते ईमान आणण वारा असा के भी उहे ही प्यारा हन हकीकत में मुझा दोस्तो अजीजो मिट्री बाद में आ अग में दीन ए इस्लाम आ पर तोखे मां बुधाइण थो चाहियां त सैयदना उस्मान भी मुझे महबूब जो मिट्रा बुधाया तो के खबर आ की रहा उस्मान मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सगी पुफिय जे न्याणीअ जो फर्जंदा सुभान अल्लाह ॾाढे कान कई
महबूब करीम अलैहिस्सलाम जे बापे जी भेड़ा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे ॾाॾे जी न्याणिया मुझे दिल पर मोहम्मद करीम जी सगी पुफिया उन पुफिया साइण के न्याणिया उन न्याणिया मां सैयदना उस्मान जावा मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जो मुझा दोस्त अजीजा मिट्रा हिकड़े पासे मुझे महबूब करीम सा मिट्रिया त बे पासे हुन जे सीने में रसूलुल्लाह जे इश्क जो दरिया छोड़ियो ॾींदो आ सही अली सौट हो सौट हो जा सौट हो माखे भी कबूल आ सौट हो लाड़ करने वाला सौट छाके चवंदा आहियो चुप थी वियो अथ वई सौट कोन नको थो चाचो नको थो सौट अब आ सौट कंहिंखे चवंदा आहियो चाचे जे पुट खे हाणे फैसलो तव्हां ॿुधा त चाचो मथे या पुट मथे ॾाढे ॻाल्हा ज़ोर सां ॻाल्हा चाचे जो पुट मुझा दोस्त बे नंबर ते आ अग में चाचो पो पुट तो माण्हुनि जो दिमाग़ ख़राब किया सौट 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 उहो हक़दार आ मां तो चवां भला जे मिट्टी वारी ॻाल्हि आ त पोइ सौट हक़दार कोन्हे को त चाचो हक़दार आ महबूब करीम जे बुरके मटाइण खां पोइ सौट भी मौजूद आ चाचो अब्बास भी मौजूद आहे हजरत अब्बास हो या कोन हो ॾाढे ॻाल्हा हजरत अमीर उमर जे खिलाफत ताईं ज़िंदा हो सिद्दीक अकबर जे दौर में भी ज़िंदा हो अबू बकर सिद्दीक बेश्त घिड़ियो आ उन खां पोइ हजरत अमीर उमर जी खिलाफत जो दौर आ तब हजरत अब्बास मौजूद आ ऐं साॻियो अब्बास नबी करीम जो चाचो आ जे मिट्टी माटी वारी ॻाल्हि तो करी त पोइ हरू भरू हजरत अली छो पोइ चाचे जो पुट त मुजादा बाद में आ खुद चाचो